अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल पापनगर जी ज़बरदस्त नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं दोस्तों। पापनगर जो इंतज़ारु हाणे ख़त्म थियण वारो आहे। तमामु जल्द पापनगर ड्रामो दोस्तों लॉन्च थियण वारो आहे। उनजा बक़ाया टीज़र बि अचण वारा आहिनि। हिकु टीज़र तव्हां ॾिठो हुयो फर्स्ट टीज़र, हाणे बक़ाया टीज़र बि उनजा अचण वारा आहिनि। उहो तमामु जल्द पापनगर तव्हां असांजे साम्हूं हूंदो। हिकु सुठो ड्रामो, हिकु बहितरीनु ड्रामो, हिकु हाई लेवल जो ड्रामो पापनगर जेको आहे अची रहियो आहे। उन जी काफ़ी अपडेट मां तव्हांखे ॾेई चुको आहियां, जंहिंमें अब्बास गुल उडाणो यानी जबल हीरो आहे ऐं उन में अहमद अली शेख आहे। उन में जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, राबेल आहे, सुठा सुठा एक्टर आहिनि। उन में मजू बि आहे। दोस्तों इहो हिकु बहितरीनु मेगा सूप सीरियल आहे पापनगर। बहरहाल हिकिड़ो मसइलो आहे, इहो आहे केटिन वारनि जो। केटिन वारनि जा ड्रामा थोरा ज़बरदस्त हूंदा आहिनि ऐं इहो आहे उन जे टाइम जी फ़िलहाल ख़बर नथी पवे। टाइम जी जेको अपडेट उन नाहे ॾिनी, फलाणे ॾींहुं स्टार्ट कंदासीं। बहरहाल उहे बि सुठा ड्रामा हूंदा आहिनि ऐं इंशाअल्लाह हीउ ड्रामो ॿुधो पियो वञे तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे, छो त हिकिड़ो टीज़र हली चुको आहे। ॿियो टीज़र ऐं टियों टीज़र ईंदो। उन खां पोइ पहिरियों जेको आहे एपिसोड हलायो वेंदो, पोइ ॿियों एपिसोड, टियों एपिसोड, अहिड़े हिसाब सां रमज़ान शरीफ़ ताईं हीउ ड्रामो काॾों न काॾों ज़ाहिर थींदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। शायदि ख़ुशि वर्क के अल्लाह हाफ़िज़।